ॿियनि जा रवैया, ॿियनि जा अमल, ॿियनि जो एग्ज़िस्टेंस, ॿियनि जूं सोचूं, ॿियनि जा एक्शन्स बर्दाश्त करणु, ऐं रुगो बर्दाश्त करणु न पर उनखे स्पेस ॾियण त उहे पंहिंजी मुतबादिल ॻाल्हि रखी सघनि। इंसान जीअं ॼमे थो, ॼमण शर्त पंहिंजा पहिरियां 3 वॾा ताल्लुक ठाहे थो। मां जी थञ, जंहिंमें उनजे दरियाहनि जो पाणी, उनजे ज़मीन जो अनाज शामिल आहे। ज़मीन जंहिं ते हुनजो पींघो, हुनजी खट रखियल आहे, जंहिंमें हू झूले थो। ऐं ॿोली जेका हुनजे कननि में पए थी, पंहिंजी माउ जी लोली ऐं ॿोली। चौथी का शइ कान्हे। तव्हीं मुसलत कयोसि, ज़ोरीअ टुंबियोसि, का चौथी शइ, पर चौथी शइ जी गुंजाइश कान्हे। इहे 3 शयूं, थञ, ज़मीन ऐं ॿोली। उन थञ, ज़मीन ऐं ॿोलीअ जे बजाए का ॿी शइ उन ते मुसलत करे पोइ चइजे त उन जो मातहत थी हल, इहा हथ टोकी अरेंजमेंट आहे, या रद्द ऐं बातिल थी वेंदी। रवादारी नालो आहे सब्र जो, बर्दाश्त करण जो। रवादारी नालो आहे त तूं वाल्टियर जे लफ़्ज़नि में, आई डिसअप्रूव ऑफ व्हाट यू से बट आई विल डिफेंड टू डेथ योर राइट टू से इट। आउं तुंहिंजी ॻाल्हि खे रद्द थो कयां, पर तुंहिंजी उन इख़्तिलाफ़ी ॻाल्हि खे चवण जो हक़ ॾियारण लाइ आउं पंहिंजी जान ॾियण लाइ तयार आहियां। इहा आहे रवादारी ऐं बर्दाश्त। वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्लल लज़ीन आमनू व अमलुस सालिहात वतवासो बिल हक़ वतवासो बिस सब्र। असर जो कसम त इंसान नुक़सान में आहे, सवाइ उन्हनि जे जिन ईमान आंदो, हक़ ते क़ाइम रहिया ऐं सब्र जी तलकीन कंदा रहिया। इन्नल्लाह मअस साबिरीन, अल्लाह सब्र कंदड़नि सां गॾु। जेके सब्र जे इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ बि पाण सां इख़्तिलाफ़ी ॻाल्हि रखंदड़नि ते अज़ाब बंजी नाज़िल थियनि था, उन्हनि ते फ़तवाऊं जारी कनि था, उन्हनि खे वाजिबुल क़त्ल करार ॾियनि था, पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि जे बुनियादनि ते माण्हुनि खे मारण लाइ आमादा थियनि था, उहे दर हक़ीक़त समूरनि आफ़ाक़ी मज़हबनि जे ख़िलाफ़ आहिनि।